दोस्तों सलाम। मज़ामत चैनल ते मां तव्हांजो हैदर मला। हाणी जी ताज़ी ख़बर इहा आहे त डिजिटल आदमशुमारी जे तहत डिसंबर में तकबंदी कई वेंदी। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त मुल्क जो नओं निगरान वज़ीर अज़म काकड़ साहब थी आयो आहे, जंहिंजे बाबति हिज़्ब इक़्तिदार ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ ॿई परेशानी जे आलम में आहिनि, छाकाणि त मुल्क जे आइन ऐं क़ानून मुताबिक़ निगरान वज़ीर अज़म इक़्तिदार में वेठल वज़ीर अज़म ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जे लीडर जे सलाह मशवरे सां थींदो। पर थियो ईअं कोन, जीअं पाकिस्तान में थींदो रहियो आहे। जेके साहिब आहिनि, जेके धणी आहिनि मुल्क जा, उन्हनि काकड़ साहिब खे मुल्क जो वज़ीर अज़म करे छॾियो ऐं हाणे काबीना जा नाला बि अचणु शुरू थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हू काबीना में शामिलु थी रहिया आहिनि। सिंध मां बि मुर्तज़ा सोलंगी ऐं मदद अली सिंधी, जेके ॿ नामियारा नाला आहिनि। हिकिड़ो कम्युनिस्ट मुर्तज़ा सोलंगी साहिबु अॻवान आहे ऐं ॿियो मदद अली सिंधी, जेको माज़ीअ में साईं जेम्स सां गॾु रहियो आहे ऐं क़ौम परस्त सियासत जे तहरीकुनि जो हिकिड़ो बानीकार रहियो आहे। उहो बि अची वियो आहे वफ़ाक़ी वज़ीर तइलीम। त हाणे हिन सॼी सूरत हाल में जेका नई सूरत हाल ठहे पई उहा इहा आहे त अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे त डिसंबर ताईं जेका डिजिटल आदमशुमारी थी, जंहिं ते सिंध तमामु वॾो तहरक पैदा थियो सिंध में ऐं तमामु वॾी जदोजहद थी ऐं उहा तकरारी डिजिटल आदमशुमारी उन मुताबिक़ नई तकबंदी कई वेंदी। हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं डिसंबर में नई तकबंदीअ जी शुरूआति थींदी त इहे केतिरा महीना उन नई तकबंदीअ खे लॻंदा ऐं पोइ तकबंदीअ खां पोइ इलेक्शन कॾहिं थींदी। इन करे जेके असां ताईं इतला आहिनि उहे इतला इहे आहिनि त हीअ मौजूदा निगरान हुकूमत इहा का 3 महीननि लाइ या 90 ॾींहंनि लाइ न आई आहे। इन निगरान हुकूमत मां वरी हिकिड़ी नई हुकूमत जेका टेक्नोक्रेट हुकूमत सॾिबी, उहा जनमु वठण वारी आहे। मसलन पाण ईअं खणी चऊं त हिकिड़ियुनि शयुनि मां ॿियूं शयूं जनमु वठंदियूं ऐं इहे सभई शयूं नज़ीरे ज़रूरत मुताबिक़, जीअं माज़ीअ में मार्शलूं लॻियूं नज़ीरे ज़रूरत मुताबिक़, जीअं माज़ीअ में ॿिया अमल कया विया नज़ीरे ज़रूरत मुताबिक़, तीअं नज़ीरे ज़रूरत मुताबिक़ इन क़िस्म जो बि अमल थींदो त हीअ निगरान सेटअप जेको बज़ाहिर इलेक्शन करण लाइ 3 महीननि लाइ आयो आहे, पर लॻे ईअं थो त इहो निगरान सेटअप 3 महीननि खां वधीक अरिसो हलंदो। केतिरई ज़रिया इहो ॿुधाइनि था त इन निगरान सेटअप मां ई सुप्रीम कोर्ट जे बंदियाल साहिब ॾांहुं हिकिड़ी अर्ज़ी वेंदी। उन अर्ज़ीअ में इहो लिखियो वेंदो त मुल्क जूं हालतूं इंतई ख़तरनाक आहिनि ऐं मुआशी तौर ते मुल्क कंगाल थी चुको आहे। इन करे 1 साल लाइ असांखे वधीक टाइम ॾिनो वञे त जीअं असीं मुल्क खे मुआशी घोटाले मां कढूं, मुआशी बहिरान मां कढूं ऐं इलेक्शन जे ख़र्चनि भरण जे असीं अहल थी सघूं। इन करे जेके दोस्त सम्झो था त इलेक्शन 3 महीननि जे अंदरि थींदी, 90 ॾींहंनि जे अंदरि थींदी या जल्दी थियण वारी आहे, उन्हनि दोस्तनि लाइ इतला इहो आहे त इलेक्शन जल्दी न थींदी। इलेक्शन खे थोरो अञा वधीक टाइम लॻंदो। तमामु वॾी महिरबानी।